खबर शामिल कंदासीं। जैकमाबाद में एजी दस्ती जे रिपोर्ट मुताबिक ज़िले जैकमाबाद में सिविल अस्पताल में ग्रैंड हेल्थ अलाउंस डॉक्टरन ऐं पैरामेडिकल स्टाफ तरफां सिविल अस्पताल जैकमाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं वरी ॿिए तरफ़ MCHD बेनज़ीर सेंटर में पिण एहतजाज कयो वियो। हलो हलो कराची प्रेस क्लब हलो जा नारा। तफ़सील मुताबिक ज़िले जैकमाबाद सिविल अस्पताल में ग्रैंड हेल्थ अलाउंस स्टाफ जो सर्विसी स्ट्रक्चर टाइम स्केल रिस्क अलाउंस बहाल न करण ते OPD जो मुकमल बाइकाट करे एहतजाज रिकॉर्ड करायो। OPD जो बाइकाट पिण कयो ऐं वरी ॿिए पासे ग्रैंड हेल्थ अलाउंस जे सॾ ते MCHD बेनज़ीर सेंटर में डॉक्टर मोहम्मद असलम अब्बासी, डॉक्टर रियाज़ अहमद सूमरो, लेबॉरेटरी टेक्नीशियन ग़ुलाम हुसैन दस्ती ऐं ॿियनि स्टाफ वारनि OPD बंदि करे एहतजाज कयो। सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं स्टाफ जे वधीक चवणु हो त जेतिरी ताईं असांजो रिस्क अलाउंस सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल न ॾिनो वेंदो असांजो OPD जो बाइकाट जारी रहंदो। ऐं सिंध जे कुझु इलाइक़नि में अलामती जनाज़ा पिण कढिया विया। सुभाणे अंगारे खां कराची प्रेस क्लब अॻियां ग्रैंड हेल्थ अलाउंस जो भरपूर एहतजाज कयो वेंदो।